बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु क्लास नंबर 17 जो पार्ट 2 आहे। पार्ट 1 असां कल्ह पढ़ी आया हुआसीं। उनखे पार्ट 2 करण जी ज़रूरत छो पई, छो जो पार्ट 1 असांजो 53 मिनट जो हली वियो। हिकिड़ो निहायत अहम सब्जेक्ट असांजो डिव सेक्शन जो हले थो पियो ऐं डिव में वेब पेज जो लेआउट ठाहिण असां सिखूं था पिया। लेआउट माना ईअं सम्झो त नक्शो असांखे मिलंदो आहे, नक्शे खां पोइ असां उनखे कंस्ट्रक्शन कंदा आहियूं। जॻह जो नक्शो मिली वियो, असां उनजी ओसारी कंदा आहियूं। सिंधी में ईअं सम्झो त असां ओसारी करणु सिखूं था वेठा। या वरी कपिड़े जी कटिंग करे सिलाई, छो सिलाई त माना अॼु सीज़न आहे ऐं रमज़ान जो 28 रोज़ो आहे। ॿार बि कुझु असांजा माना त अटेंडेंस ऑनलाइन वारा फिज़िकल वारनि जी घटि आहे। हर को ॿार मूंखे लॻे थो त पंहिंजी ईद जी तयारियुनि में मसरूफ़ आहे। ज़रूरु कमकार बि हूंदा आहिनि, त कमकार में आहिनि, कंहिं महिल रोज़ा आहिनि, कंहिं महिल तरावियूं आहिनि। उनजे करे ईद खां पोइ इहे क्लासनि में वरी थींदी। मैसेज अचनि था पिया तव्हां सभिनी जा, मूंखे त सही असां थोरा बिज़ी आहियूं ऐं इजाज़त मोकल या कुझु बि। हाणे मां तव्हांखे रेफरेंस ॾींदो वञा, जीअं थी सघे तव्हां ईद खां पोइ वरी तव्हां माना त कंदव। त हाणे पार्ट 1 17 असां पढ़ी आया आहियूं। पार्ट 1 17 जो वेबसाइट ते हे नोट्स पिया अथव, ठीकु आहे। क्लास 5 CSS जो, क्लास 17 ओवरऑल, ऐं हीअ उनजो वीडियो बि पियो अथव, वेब डेवलपमेंट कोर्स क्लास 17। अॼु असां क्लास 17 पार्ट 2 पढ़ंदासीं। पार्ट 2 में असां छा पिया पढ़ूं, इनखे मां बंदि थो करे छॾियांसि फ़िलहाल। पार्ट 2 में असां ही पढ़ंदासीं त असां वेब पेज जो लेआउट, वेब पेज कीअं कमु कनि था, उन्हनि खे कीअं कंस्ट्रक्शन कीअं कबो आहे। वेबसाइट खे जेका ज़ाहिरी तौर असांखे अखियुनि सां ॾिसंदा आहियूं, उहा कीअं ॾिसण में ईंदी, उनखे कीअं सुठे खां सुठो ठाहींदासीं। पोइ असां पहिरियां कंस्ट्रक्शन ठाहींदासीं, पोइ असां उनखे सुहिणो ठाहिणु सिखंदासीं। उन में असां CSS एड कंदासीं, जावा स्क्रिप्ट एड कंदासीं, त जीअं सुहिणे खां सुहिणो ठहे। असां पहिरियां बुनियादी ढांचो सिखियोसीं, हाणे असां माना बुनियादी प्रॉपर्टीज़ सिखूं था वेठा। बुनियादी प्रॉपर्टीज़ खां पोइ थोरो असां हिकु ॾाको मथे चढ़ंदासीं ऐं उन्हनि खे प्रॉपर्टीज़ खे आहिस्ते आहिस्ते सुहिणे खां सुहिणो, सुठे खां सुठो कंदासीं। हलूं था पंहिंजे क्लास ते। VS कोड मां खोलींदुसि ऐं मुंहिंजे वॉलपेपरनि ते केर बि खिले न। मां पहिरियां ई चयो आहे त मुंहिंजा वॉलपेपर मुंहिंजे हथ वस न आहिनि। हे विंडोज़ माइक्रोसॉफ्ट वारनि जी मर्ज़ी आहे, कंहिं महिल बि मूंखे कुझु बि ॾेखारीनि, ऐं जॾहिं बि ॾेखारींदा आहिनि त दिलि ख़ुशि थी वेंदी आहे। हिन तस्वीर में मां तव्हांखे वरी थोरो रेफरेंस ॾींदो वञा। हे तस्वीर में असां हीअ रो 1 आहे, हीअ ठाहे छॾीसीं। हे रो 2 आहे, हीअ असां क्लास 1 में ठाहे छॾीसीं। हाणे असां रो 3 छॾाईंदासीं। हीअ आहे रो 3। रो 3 में हे हिन जो आहे कॉलम 1, ठीकु आहे। ऐं हिते विच ते लीक अची वई, माना हे कॉलम थी वियो। ऐं हे वरी ॿियो कॉलम आहे, हे कॉलम 2 आहे। रो 3 में विच में का बि लीक कोन्हे का, माना का बि रो कोन्हे का। ऐं कॉलम 1 में का बि रो कोन्हे। कॉलम 2 में विच में हे लकीरूं आहिनि, माना हे रोज़ आहिनि। हीअ हिकिड़ी रो, हीअ ॿी रो, हीअ टी रो, हीअ चौथी रो। माना रो 3 में असांखे ॿ कॉलम ठाहिणा आहिनि। पहिरियों कॉलम ख़ाली हूंदो ऐं ॿियों कॉलम, पहिरें कॉलम ख़ाली में माना तस्वीर रखंदासीं, ऐं ॿियो जेको कॉलम आहे उन में 4 रोज़ ठाहींदासीं। उमेद एसी ताईं तव्हांखे सम्झ में अची वेंदो। सभ खां पहिरियां असां पंहिंजी रो 3 जी मेन डिव ठाहींदासीं। रो 3 जी डिव मेन डिव ठाहियो, उनखे करे छॾियोसीं। हिनखे मां कमेंट बॉक्स वरी बि कॉपी कयां थो। कुझु ॾींहं मां कमेंट बॉक्स लिखंदुसि, पोइ आस्ते आस्ते कमेंट बॉक्स लिखणु छॾे ॾींदासीं। छो जो तव्हांखे माना त सम्झ में अची वेंदो। ओपन रो 3 ऐं हिते असां हिनखे कॉपी करे हिनखे हिते असां कयूं था क्लोज़ रो 3।
क्लोज़ रो 3। वरी असां वापसि ईंदासीं। हाणे इन खे असांखे क्लास बि ॾियणो आहे, क्लास ॾींदासीं। क्लास छा खे था ॾियूं, रो 3 खे था ॾियूं, रो 3 खे था ॾियूं। हाणे क्लास मूं ॾिनो त हे मां क्लास ड्राए थो छॾियां, हे छो जो मुंहिंजो ॾिनल आहे पहिरियों ई। ठीकु आहे, हाणे एंटर कयोसीं। हे ड्राए हेठि क्लास ॾिनोसीं, मथे डॉट रो 3 ॾींदासीं, रो 3 ॾेई विची डिंगी इंटर कंदासीं। HTML में तव्हां माना सिर्फ़ु नंढी डिंगी में विच में लिखंदा आहियो। CSS में जीअं तव्हां आया हो त हेठां माना त तव्हां माना विच टैग में, ओपनिंग टैग में हिकिड़े क्लास जो नालो था लिखो, उहो साॻिए क्लास जो नालो मथे हेड टैग जे स्टाइल टैग में अंदरि पोइ साॻियो नालो लिखी, नाले खां पहिरियां डॉट ॾेई नालो लिखी विची डिंगी लिखंदव त CSS में सिर्फ़ु उन क्लास खे ते कमु थींदो। माना सिलेक्ट कयो, सिलेक्टर सिलेक्ट। पोइ माना त जेकी तव्हांखे मां नोट्स ॾिना, हाणे जीअं तव्हां सम्झ पढ़ंदा वेंदो त तव्हांखे सम्झ में ईंदो त सिलेक्टर छा हूंदा आहिनि। हाणे असां इहे सिलेक्टरनि ते कमु था कयूं ऐं प्रॉपर्टीज़ ॾियूं था वेठा। हाणे रो 3 क्लास मूं ॾेई छॾियो, प्रॉपर्टीज़ ॾींदासीं। प्रॉपर्टीज़ में विड्थ मां ॾियां थो, विड्थ रो 3 जी टोटल ज़ाहिरी ॻाल्हि आहे 1000 px आहे, ऐं हाइट रो 3 जी घणी आहे, हाइट आहे 220 px, 220 px। बैकग्राउंड कलर ॾेई था छॾियूं। बैकग्राउंड कलर मूंखे ॾियण जी ज़रूरत न आहे, पर सिर्फ़ु तव्हांखे सम्झाइण लाइ, ऐं ज़रूरी न आहे त तव्हां वक़्तु हली बैकग्राउंड कलर ॾियो, सिर्फ़ु तव्हांखे सम्झाइण लाइ आहे त बाबा हीअं थी वियो अथव। हाणे ॾिसो मां बैकग्राउंड कलर ॾिनो त इहो सॼी रो ते मुंहिंजो अची वियो। हाणे मुंहिंजी सॼी रो अलॻि सेक्शन ठही वियो, विच में माना जेको पेज जेको आहे डिवीज़न थी वियो, टुकड़ा टुकड़ा थींदो थो वञे। रो 1 में टुकड़ो थियो, रो 2 में टुकड़ो थियो, हाणे रो 3 में टुकड़ा थी वियो। हिकिड़ो पेज हुयो, उनखे असां डिवीज़न कंदा था अचूं, डिव सेक्शन सां ब्लॉक ठाहींदासीं। टुकड़ो कयोसीं, ब्लॉक ठाहियोसीं, हुन में बल्कीज़ जा ट्रस्ट लिखियोसीं। वरी हुनखे डिवीज़न कयोसीं, डिव ॾिनियूंसीं, नंढियूं नंढियूं ॿियूं डिव ॾेई ॾिनासीं। हुन में अबाउट अस, मेडिकल सर्विसिस, डिज़ास्टर सर्विसिस, डिजिटल स्किल्स ऐं कॉन्टेक्ट अस, या नंढा नंढा ब्लॉक ॾिनासीं। हाणे असां रो 3 खे अलॻि सेक्शन ठाहियो आहे, जंहिंमें असां तस्वीर ऐं ॿिए कॉलम 2 में रोज़ ठाहींदासीं। क्लास CSS जा शुरू कयासीं, थोरा ॾुखिया, ऐं हाणे इंशाल्लाह मूंखे लॻे थो त क्लास तव्हां लाइ सवला थींदा वेंदा हूंदा। रो 3 मूं ठाहे छॾीसीं। हाणे असां ठाहींदासीं रो 3 जो कॉलम 1, डिव ॾेई ओपन था कयूंसि हिनखे, कंट्रोल V थो कयां, ओपन रो 3 कमेंट बॉक्स में, ऐं कॉल 1, ओपन रो 3 कॉलम 1। ठीकु आहे, हाणे इन खे मां ॾींदुसि क्लास था ॾियूंसि। रो 3 जो कॉलम 1 खे क्लास में सभ खां पहिरियां विड्थ ऐं हाइट। विड्थ थी हिनजी 800 px, हाइट हिनजी आहे 220 px इमेज जी। रो 3 कॉलम 1 कहिड़ो आहे, इमेज वारो। इमेज ते कीअं छा लिखियल आहे, 800 px। रो 3 कॉल 1, रो 3 कॉल 1। ऐं मथे असां वापसि ईंदासीं, स्टाइल टैग में ईंदासीं, डॉट रो 3 कॉल 1, डॉट रो 3 कॉल 1 ॾेई हिनखे असां हिते ईंदासीं, डॉट रो 3 कॉल 1 ॾेई विची डिंगी ॾेई इंटर कंदासीं। उन खां पोइ असां ॾींदासीं विड्थ हुई असांजी 800 px, ऐं हाइट ही असांजी 220 px।
ठीक है। बैकग्राउंड कलर ॾियूं था त ॾिसूं तो सेक्शन मुख़्तस थियो आहे या ना आहे। बैकग्राउंड सेक्शन ॾिसो हाणे असांजो इहो थी वियो। हाणे थोरो हेठि माना त छो आयो आहे? हा, हाइट जेका आहे हाइट आहे असांजी 220 px। मूं वटि लिखियो आहे 200 px। 200 खे 220 कंदासीं, पूरो कंप्लीट ठही आयो। ठीकु आहे। हाणे असांखे हिन में छा ॾियणो आहे? इमेज ॾियणी आहे। छो जो त असांजी टेस्ट वारो जेको पेपर आहे, जेको जंहिंसां कमु ठाहियूं था वेठा, हिन में इमेज लिखियलु आहे। इमेज ॾियूं था असां। इमेज ॾियण लाइ IMG टैग ॾींदासीं। सोर्स में इमेज ॾियण लाइ तव्हां जे वेबसाइट जो जेको फोल्डर आहे मूं तव्हांखे सम्झायो, सॼी डेटा उन में रखी छॾींदव। इमेज फोल्डर अलॻि ठाहियो, ॿाहिरि रखो, तव्हांजी मर्ज़ी आहे। पोइ उनजो नालो लिखंदो कंहिं बि इमेज जो। फॉर एग्ज़ाम्पल मुंहिंजो हे वेबसाइट जो असांजो आहे, मां हींअर कमु कयां थो BRT में मुंहिंजो नालो आहे DSDF। हीअ तस्वीर आहे। मां हिन खे नालो ॾियणु थो चाहियां। मां जीअं ई DS लिखंदुसि ऑटोमेटिकली उहा मुंहिंजी अची वेंदी। मां एंटर कंदुमि, हीअ तस्वीर मुंहिंजी अची वेंदी। मां हिन खे हाणे तव्हांखे ब्राउज़र ते हलाए ॾेखारियां। ॾिसो हाणे तस्वीर हीअ मुंहिंजी डिफ़ॉल्ट साइज़ आई आहे। जेतिरी वॾी तस्वीर आई आहे न, फुल आई आहे। उहो सॼो वेबसाइट जो स्ट्रक्चर तव्हांजो तबाह करे छॾी। हाणे असांखे हिनखे ठाहिणो केतिरो आहे? असांखे ठाहिणो आहे विड्थ 800 px, हाइट 220 px। वरी असां ईंदासीं, नाले खां ॿाहिरि निकिरी असां लिखंदासीं इन में ई अंदरि विड्थ 800 px ऐं हाइट 220 px। हाणे ॾिसो उहा उन में अंदरि अची वई। हाणे असांजो इहो रो 3 जो कॉलम 1 कंप्लीट थी वियो। वरी असां ईंदासीं रो 3 जे कॉलम 2 ते। कंट्रोल C ऐं कंट्रोल V। हिन डिव खे मां क्लोज़, हिन खे लिखूं था क्लोज़ रो 3 कमेंट बॉक्स में। तव्हांजी यादगिरी ख़ातिर कॉल 1। ठीकु। हाणे असां ईंदासीं वराए डिव ते ऐं हिन खे असां ओपन रो 3 कॉल 2। कॉल 1 पूरो कयोसीं। हाणे असां कॉलम 2 ठाहींदासीं। ऐं हिन डिव खे मां क्लोज़ रो 3 कॉलम 2 करे थो छॾियां। वरी वापसि ईंदासीं। हाणे रो 3 जो कॉलम 2 थी वियो। हाणे असां हिन खे ॾींदासीं क्लास ॾींदासीं। क्लास छा खे था ॾियूं? रो 3 कॉल 2, रो 3 कॉलम 2 उन खे क्लास था ॾियूं। मथे ईंदासीं वापसि स्टाइल टैग में अंदरि, ऐं हिते असां लिखंदासीं डॉट रो 3 कॉल 2। विची डिघी ॾेई इंटर कंदासीं। हाणे इन जी पहिरियां विड्थ ऐं हाइट ॾींदासीं। विड्थ इन जी घणी आहे? 800 px। त इमेज खे ॾेई छॾियोसीं। टोटल विड्थ असांजी 1000 px आहे। बाक़ी बचिया 200 px। 200 px मां असां 200 px विड्थ ॾींदासीं ऐं हाइट ॾींदासीं 220 px। विड्थ थींदी असांजी 200 px ऐं हाइट असांजी थींदी 220 px। बैकग्राउंड कलर ॾियां थो त ॾिसूं इहा शइ मुख़्तस थी आहे या न आहे थी। उन जी शइ लाइ हिते हाणे अची वियो। हाणे ॾिसो जीअं ई मूं हुनखे बैकग्राउंड कलर ॾिनो त बैकग्राउंड कलर जीअं आयो त हाणे हीउ जेको मुंहिंजो नओं आहे, जेको मूं ॾिनो आहे सेक्शन, इहो हिते आयो आहे। हाणे हिते छो आयो आहे? हालांकि हिनखे असांखे हिते रखिणो आहे न। हिते आयो आहे। हिते त मां तव्हांखे पहिरें सब्जेक्ट में पढ़ायो हो त हाणे जिथे कॉलम हूंदा उते कॉलमनि खे फ्लोट करिणो पवंदो। त बाबा हाणे मिसाल जी ॻाल्हि, पहिरियां 2 कॉलम आहिनि। इमेज वारो कॉलम आहे, रो 3 कॉल 1 इमेज आहे। इमेज खे चवंदासीं त तूं फ्लोट थी बाबा, थोरो पंहिंजे साइड ते पासीरो थी वेही रह, त तुंहिंजे साइड में ॿियो माण्हू बि वेहा। हिनखे फ्लोट कंदासीं त हो गुम थी वियो, वरी अलाए किथे भॼी वियो।
वरी हुन खे वरी वापसि घुराईंदासीं कॉलम 2 खे, बाबा तूं बि वापसि अचो, तूं किथे वे, इमेज वेठी आहे न जिथे, उन जे खाॿे में थी वई हीरो, जेका जॻह बची रही, जीअं कंदासीं उहो वरी उन जे खाॿे में अची वेंदो। हाणे इहो थी वियो। वरी हाणे असां इहा ख़ाली जॻह ठाहे छॾीसीं, माना प्लाट रो 3 कॉलम 2 ठाहे छॾियोसीं। कॉलम 2 में अंदरि 4 रोज़ ठाहिणियूं। छा घणियूं रोज़ ठाहिणियूं? 4 रोज़ ठाहिणियूं। असां वरी ईंदासीं रो 3 कॉलम 1 में। हाणे हिते असांखे डिव ठाहिणियूं पवंदियूं। घणियूं? 4 डिव, 4 रोज़ 4 डिव। डिव एंटर। हाणे हे डिव कहिड़ी आहे? पहिरीं प्रोजेक्ट्स सक्सेस स्टोरीज़, प्रोजेक्ट्स, ठीकु आहे। ऐं हिन खे बि मां हिते क्लास ॾेई थो छॾियांसि। क्लास छा खे था ॾियूं? डिव। अच्छा, हिते हिकिड़ी, हाणे हिते थोरो मेन पॉइंट आहे, तव्हां सम्झिजो। हाणे असां ॾींदासीं क्लास रो 3, ठीकु आहे। रो 3 में असां कमु था कयूं। रो 3 खां पोइ कॉलम 2 में कमु था कयूं। रो 3 जे कॉलम 2 में कमु था कयूं, ऐं कॉलम 2 जो छा था ठाहियूं? रो 1 था ठाहियूं। कॉलम 2 जी रो 1। हाणे मां सम्झायां। ही थी वई असांजी रो 3, ठीकु आहे। हे असांजो थियो कॉलम 2। हाणे असां हींअर हिते बीठा आहियूं, ठीकु आहे। क्लास में असां लिखंदासीं रो 3 कॉलम 2। हाणे कॉलम 2 में असां हिन लाइन ते बीठा आहियूं, रो 1 ते, पोइ रो 2, पोइ रो 3, पोइ रो 4। माना क्लास कीअं थींदो? रो 3 कॉलम 2 रो 1। क्लास थींदो रो 3 कॉलम 2 रो 1। माना टियों नंबर रो जो ॿियो नंबर कॉलम ऐं ॿिए नंबर कॉलम जी पहिरीं नंबर रो। वरी असां ते डॉट, हिन खे असां कॉपी करे था अचूं साॻिए, कंट्रोल सी, हिते कंट्रोल वी, विची ॾिंगी इंटर, ठीकु आहे। विची ॾिंगी इंटर असां जीअं ॾिनोसीं, हिते असांजो प्रोजेक्ट्स लिखिजी आयो। हाणे मां हिन खे पहिरां ॾींदुसि विड्थ असांजी घणी आहे हिन प्रोजेक्ट सेक्शन जी? विड्थ आहे असांजी 200 px, ठीकु। हाणे हिते हिकिड़ी मेन पॉइंट आहे ॿी। विड्थ असांजी 800 px, टोटल असांजी पेज जी आहे 1000 px। 1000 px मां असांजी विड्थ इमेज 800 px कढी, बाक़ी बची 200। विड्थ असांजी थींदी 200। हाइट असांजी 220 आहे। पर 220 खे में अंदरि घणा खाना आहिनि? 1 2 3 4, माना 220 px टोटल हाइट आहे। उन में अंदरि 4 खाना। 220 खे चइनि सां असां वंड कंदासीं। 220 खे चइनि सां असां वंड कंदासीं। हाणे फॉर एग्ज़ाम्पल हाणे मां हिते विड्थ में लिखियोसीं 200 px, ऐं हाइट असां लिखंदासीं 60 px। 60 px। ऐं बैकग्राउंड कलर ॾियूं था, त जीअं ॾिसूं था त उन में अंदरि अचे थो या न। बैकग्राउंड कलर अची वियो। 60 वॾी थींदी मुंहिंजे ख़्याल में 55 था कयूंसि। 55 px। हाइट 55 px या 60 थींदी मुंहिंजे ख़्याल में। 60 px था कयूंसि। रियाज़ी में मां थोरो जॾो आहियां, ॻाल्हि न सिधी, जॾो आहियां मां रियाज़ी में, ठीकु आहे। प्रोजेक्ट्स अची वियो। पहिरीं रो असांजी कंप्लीट थी वई। हाणे वरी असां ईंदासीं ॿी रो ते। साॻे तरीक़े सां असां हिते इंटर कंदासीं, डिव ठाहींदासीं। डिव ॿी रो में छा आहे? सक्सेस स्टोरीज़।
सक्सेस स्टोरीज़ इन के साॻे तरीक़े सां असां क्लास ॾींदासीं क्लास मां मथियों फ़िलहाल कॉपी कयां सो कंट्रोल V ये क्लास 2 क्लास 2 हे जो है इनके भी कॉपी था कयूं। छो तो मां कॉपी कया छो जो असांजी जेका सभिनी जी तस्वीर में तव्हां ॾिसंदव सभिनी जी हिते माना हाइट ऐं विड्थ साॻी आहे न। थोरो टाइम बचाइण लाइ मां कॉपी पेस्ट थो कयां। पहिरियों तरीक़ो तव्हांखे अची वियो बसि हाणे तव्हां कॉपी पेस्ट न कजो, मां कॉपी पेस्ट कयां थो, न त वीडियो थोरो वॾो थी थो वञे। इन जे करे मां हिनखे रो 3 कॉलम 1 वारे खे कॉपी कयो। हिते असां अची हिनखे एंटर करे कंट्रोल V कयो ऐं कॉल 2 रो 1 ॿी रो आहे रो 2 बैकग्राउंड कलर मां हुनजो मटायांसि थो जीअं मां हुन खां थोरो चेंज थी बीहे। रो 2 में अची वियो इहो, रो 2 में इहो अची वियो, ठीकु आहे। ऐं इन खां पोइ हिननि खे वरी असां ईंदासीं, हीअ साॻी मां कॉपी थो कयां, डिव कंट्रोल C एंटर कंट्रोल V ऐं साॻी डिव में रो 3 आहे त हिनखे असां रो 3 था कयूं। क्लास के सक्सेस स्टोरीज़ के ड्रायांसि थो, सक्सेस स्टोरीज़ जी जॻह ते रनिंग प्रोग्राम्स ठीकु आहे। रनिंग प्रोग्राम्स ऐं इहो असांजो डिव जी रो 3 ठही वई ऐं हितां मां क्लास बि ॾेई छॾियोमांसि। वरी असां हिनखे हिनजो क्लास पुराणो कॉपी करे क्लास में भुलिजो जो न, क्लास साॻा ई आहिनि ऐं हेठि बि क्लास साॻा छो साइज़ साॻी आहे, मां हिन जे करे कॉपी पेस्ट वेठो थो कयां। भुलिजो न त साईं छा थो करे, या वरी तव्हां माना त हाणे हे ॾिसो मां हिनखे कलर ॾेई छॾियो, हे थोरो अञा चेंज थी वियो। वरी साॻे तरीक़े सां कंट्रोल C इंटर कंट्रोल V रनिंग प्रोग्राम्स खां पोइ आहे असांजो आवर विजन खे असां आवर विजन ऐं हिनखे रो 3 खे मां कयां थो रो 4 ऐं हितां हे जेको आहे क्लास आहे हे बि असां कॉपी था कयूंसि। इंटर करे असां इंटर कंट्रोल V कंदासीं ऐं रो 3 खे असां रो 4 था कयूंसि, ठीकु आहे। ऐं हिन जो असां जेको आहे कलर चेंज था कयूं त हेठि लही आई। हेठि छो लही आई? छो जो मुंहिंजे ख़्याल में असां जेका साइज़ ॾिनी आहे सभिनी खे उहा वधीक ॾिनी आहे। सभिनी खे मां 55 कंदो थो वञा, 55 55 55 55 ठीकु आहे। 55 55 कयोसीं त माना थोरो मथे चढ़ी आया। मथे छो चढ़ी आया? छो जो असां सभिनी खे फ्लोट नाहे ॾिनो, ठीकु आहे। असां हिनखे फ्लोट नाहे ॾिनो, फ्लोट ॾींदासीं सभिनी खे, फ्लोट लेफ्ट। वरी असां ईंदासीं ॿी रो ते, इनखे बि असां कंदासीं फ्लोट लेफ्ट। 3 नंबर लाइन ते ईंदासीं फ्लोट लेफ्ट। 4 नंबर ते ईंदासीं फ्लोट लेफ्ट। हाणे असां जो ॿियों 3 नंबर लाइन बि असांजी कंप्लीट थी वई, ठीकु आहे। एसी ताईं परफेक्ट, इंशाल्लाह तव्हांखे चङी तरह सम्झ में अची वेंदो। अचूं था रो नंबर 4 डिजिटल स्किल्स। हाणे असां रो नंबर 4 जी डिव ठाहींदासीं, जिथे असांजी रो नंबर 3 ख़तम थी थिए इते ई असां रो नंबर डिव ठाहींदासीं।
ओपन रो 4 ओपन रो 4 ऐं हिन खे मां कॉपी थो करे छॾियांसि ओपन रो 4 ऐं हिन खे हितां क्लोज़ करे था छॾियूंसि ठीकु आहे ओपन ऐं इहे क्लोज़ ओपन क्लोज़ थी वियो ऐं असांजो रो 4 में छा आहे रो 4 में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु डिजिटल स्किल लिखियलु आहे ॿी का बि शइ लिखियलु न आहे का इमेज न आहे कुझु कोन्हे इन जे करे असां सिंपल अंदरि लिखंदासीं डिजिटल स्किल्स बसि हाणे हिन खे असां ॾींदासीं क्लास रो 4 ऐं वरी मथे ईंदासीं स्टाइल टैग में इंटर डॉट रो 4 विची ॾींदी शुरू ऐं असां ईंदासीं हिन खे पिना ॾींदासीं विड्थ ज़ाहिरी ॻाल्हि आहे सभिनी जी 1000 px पई थी हले रोज़ जी ऐं इन खां पोइ वरी असां ईंदासीं हाइट हिनजी आहे 100 px हाइट 100 px ऐं बैकग्राउंड कलर असां ॾींदासीं हिन खे बैकग्राउंड कलर इन ते छो नथो अचे ॾिसो असां किथे ग़लती कई आहे हा हाणे असां ग़लती कई आहे त जेको मेन रो आहे मेन रो जे अंदरि असां रो 4 ठाहीसीं ऐं मथे असां हुनजो ॾिनोसीं रो 4 जो क्लास ॾिनोसीं ऐं क्लास ॾियण खां पोइ डिजिटल स्किल्स त असांजो लिखिजी आयो आहे पर असांजो बैकग्राउंड कलर कमु नथो करे बैकग्राउंड कलर कमु छो नथो करे हाणे असांजो बैकग्राउंड इन जे करे कमु कोन थो करे त तव्हां हिकिड़ो मिंट मां थोरो ज़ूम करे ॾेखारियां हे ॾिसो हे लिखियलु आहे क्लोज़ रो 3 क्लोज़ रो 4 माना मां जेका रो 4 वारी जेका डिव ठाही आहे न उहा रो 3 वारी डिव जे अंदरि ठाही आहे हा न तकड़ में ॾिसो मामूली कमु आहे उहो थी वियो आहे लिखिजी बि आयो आहे पर असांजो कोड वर्क कोन थो करे वर्क छो नथो करे रो 4 जी अलॻि डिव ठाहे अलॻि क्लोज़ करणी आहे उहो ई कयो आहे पर कयो किथे आहे ॿाहिरि न कयो आहे उहो कयो आहे रो 3 जे अंदरि में कयो आहे ठीकु आहे न इन जे करे हाणे मूंखे हितां हीअ ओपन वारी हीअ ठाहिणी पवंदी कंट्रोल एक्स था कयूंसि ऐं हीअ रो 3 ऐं रो 3 कॉल 1 रो 3 कॉल 2 अच्छा सही हाणे हिन खे हीअ जेका डिव ख़ाली आहे इन ख़ाली खे मां रो 4 थो कयां ऐं हिन खे बि मां हे रो 4 थो कयांसि ठीकु आहे हिन खे असां कयूं था रो 4 न ओपन रो 4 ओपन रो 4 ऐं हिन खे असां कंदासीं क्लोज़ रो 4 हाणे असां हिन खे ॾींदासीं क्लास क्लास इज़ इक्वल टू हा बीहो सॉरी थोरो
देरि थी वई आहे, हिन जे करे मां तकिड़ो तकिड़ो कमु थो कयां, पर उहो तकिड़ो कमु छॾाए कोन थो सघां। रो 3 कॉल 2 हे हिनखे माना हिन जी ओपनिंग टेक मूं रो 4 जी ड्राए छॾी आहे, हिनखे असां वराए था ठाहियूं। डिव स्पेस ऐं हिनखे कमेंट बॉक्स ॾेई ओपन रो 4 ऐं हिनखे त असां कॉपी था कयूंसि, हिनखे असां कयूं था क्लोज़ रो 4, ठीकु आहे। ऐं वरी असां हिते ईंदासीं ऐं हिते असां हिनखे लिखंदासीं, क्लास ॾींदासीं। पहिरियां हिनखे असां क्लास ॾियूं था त ॾिसूं था त आया असांजो कोड प्रॉपर कमु करे थो या न। रो 4 क्लास ॾेई आयासीं ऐं हिते आयासीं, पर हे अञा कमु नथो करे। अञा कमु छो नथो करे, थोरो सोचिणो पवंदो अञा त असां किथे मिस्टेक था कयूं। हिनखे असां ड्रायूं था, हिनखे ड्राए असां हिनखे डॉट रो 4 इंटर विड्थ असां ॾींदासीं 1000 px एंड ऐं हिनखे असां हाइट ॾींदासीं 220 px, सॉरी हाइट आहे असांजी 100 px ऐं हिनखे असां वरी बैकग्राउंड कलर था ॾियूं। अञा कमु नथो करे रो 4, अञा कमु नथो करे। रो 4 छो नथो कमु करे? ओपन रो 4, ओपन रो 3, किथे प्रॉब्लम थियो आहे असांखां किथे थियो आहे? रो 3 कॉल 2 रो 3 हाणे मूंखे हुई तकड़ि, मां तकिड़ो कॉपी पेस्ट कयो त हीअं मूंखे ऑलमोस्ट 15 मिंट लॻा आहिनि कोड रीड करे जांचण में, त किथां ग़लती मां सॉर्ट आउट कई। त ॾिसो, मां कॉपी पेस्ट कई जल्दी में न, जेको रो 3 कॉलम 2 जा। त हाणे तव्हां माना त हिते अचो, असां हिते ईंदासीं त हीअ ॾिसो, हाणे हीअ आहे असांजी डिव ओपन रो 3 कॉल 2, हे रो 3 कॉल 2 क्लोज़, ठीकु आहे। क्लोज़ त हिते हिन जे हेठां हिते जेको मेन रो 3 जी जेका डिव आहे, उन जो क्लोज़िंग टैग असांजो कोन्हे को, रो 3 जो क्लोज़िंग टैग कोन्हे को, इन जे करे प्रॉब्लम थो थिए। मां तक़रीबन 15 मिंट मूंखे लॻी विया। मां ॾिसो क्लोज़िंग टैग ॾिनो त ऑटोमेटिकली मुंहिंजो उहो डिजिटल स्किल्स हुन में अंदरि अची वियो। हलो ख़ैरु आहे, हाणे इहो बि हिकु क़िस्म जो माना त हो हुयो, लेसन हुयो त किथे किथे असांखां ग़लती थी वेंदी आहे ऐं त उते थोरो टाइम लॻंदो आहे। हमेशह यादि कयो त जेको पुराणो ड्राइवर हूंदो आहे उहो एक्सीडेंट ख़तरनाक कंदो आहे, उनखे कॉन्फिडेंट हूंदो आहे कि बाबा मूंखे कुझु कोन थींदो, मां बसि गाॾी हीअं हलाईंदुसि, माना त ख़तरनाक एक्सीडेंट करे छॾींदो आहे। ऐं जेके नवां ड्राइवर हूंदा आहिनि उन्हनि जा एक्सीडेंट ख़तरनाक एतिरा न हूंदा आहिनि, उहे डिजी हलाईंदा आहिनि गाॾी, दवा किथे धकु न लॻे। सो इन जे करे या हिते थी। हाणे रनिंग प्रोग्राम्स जेको आहे, रनिंग प्रोग्राम्स 1 2 3, हिन जी मां थोरी सेटिंग बिगाड़े छॾी। रो 3 कॉल 2 रो 3 हिनखे असां कॉल 2 हिनखे असां तव्हां कंट्रोल C करे कॉपी करे हिते मां हिनखे पेस्ट थो करे छॾियां ऐं हिनखे हे ड्राए थो छॾियां। सॼो मुंहिंजी माना त
जेका साइज़ हुई साइज़ माना सही न पियो खणे। रो 4 आहे, रो 4 खे बि तव्हां कलर चेंज करे थो छॾियां। हाणे तव्हां परेशान न थिजो त साईं हे छो थो चेंज करे, हे मूंखां ग़लती थी वई, मां उहो वेठो त पंहिंजी ग़लती सुधारियां, जेको साॻियो कमु हुयो करे आया हुआसीं उनजी वेठो थो ग़लती मां सुधारियां। हाणे हेसि ताईं असांजो इहो रो 3 वारो सेक्शन थी वियो, ठीकु आहे। रो 3 वारो सेक्शन थी वियो ऐं हे रो 4 डिजिटल स्किल्स, ऐं रो 4 डिजिटल स्किल्स जो मां क्लास ॾेई छॾियोमांसि। इनखे टेक्स्ट अलाइन, मां टेक्स्ट अलाइन सेंटर थो कयांसि, टेक्स्ट अलाइन सेंटर थो कयांसि। इन खां पोइ टेक्स्ट फॉन्ट साइज़, फॉन्ट साइज़ मां कयांसि थो 40 px, 40 px ऐं फॉन्ट स्टाइल मां आइटलिक थो कयांसि ऐं इन खां पोइ फॉन्ट वेट मां थोरो हिनखे थुलो करे थो छॾियांसि, ठीकु आहे। हाणे हीअ असांजी रो 4 जंहिं तमामु घणो टाइम ज़ाया कयो उहा पूरी थी वई। इन खां पोइ असांजी आहे कंप्यूटर लैब्स। कंप्यूटर लैब्स वारी सिंपल इहा माना त असांजी ठहियलु आहे, लाइन ठहियलु आहे। हाणे हिनखे असां ईंदासीं हिते, हिते असां ठाहियूं था डिव, डिव खां आहे असांजी हीअ आहे ओपन रो 5। ॾिसो न, हाणे मूंखां थोरो माना त हिकिड़ो रुगो कोड ड्रई वियो, तॾहिं बि मां ॾाढो महिनत कई। ईअं ई थींदो आहे जंहिं महिल असां कोडिंग कंदा आहियूं, कंहिं महिल माना मथे में सूरु पइजी वेंदो आहे, कंहिं महिल मज़ो बि ईंदो आहे। पोइ जॾहिं प्रॉब्लम जाचे वेंदा आहियूं त पोइ वरी माना त कंप्यूटर लैब्स, कंप्यूटर लैब्स मूं ठाहे छॾियो। हाणे वरी इनखे रो 5 खे साॻी तरह सां असां क्लास ॾींदासीं, क्लास थो ॾियांसि। क्लास छा खे था ॾियूं, रो 5 खे। रो डिव में क्लास रो 5, रो 5 में, ठीकु आहे। रो 5 खे ॾिनोसीं ऐं वरी वापसि असां ईंदासीं हिते, हिते असां लिखंदासीं डॉट रो 5 स्टाइल ॾींदासीं, विड्थ ॾींदासीं 1000 px आहे असांजी डिफॉल्ट, ऐं असांजी हाइट हिनजी घणी आहे 250 px, 250 px, सॉरी हाइट 250 px, ठीकु आहे। ऐं हिनखे बैकग्राउंड कलर था ॾियूं, बैकग्राउंड कलर असां हिनखे ॾींदासीं अच्छा 1000 px, 1000 px, ठीकु आहे। बैकग्राउंड कलर वाइट थी वियो सॼो, वाइट असां नथा ॾियूंसि, हिनखे हे था ॾियूंसि। ऐं हाइट असांजी आहे 250 px, 250 px घणी अची वई आहे, 250 px न हुजणु घुरिजेसि। हिते तस्वीर में थोरी ग़लती आहे, मूंखे लॻे थो 250 खां थोरी घटि हुजणु घुरिजे। हलो ख़ैरु आहे, कोई इशू न आहे, पर मां हिनखे हाइट डिज़ाइन जे हिसाब सां माना हिते अगरि असां को तस्वीरूं रखूं था, तस्वीर जेका नंढी वॾी हूंदी आहे उन हिसाब सां तव्हां जेका बि रखी सघो था, कोई इशू कोन्हे को, ठीकु आहे। पर मां हिनखे फ़िलहालु मां हिनखे 150 px थो कयांसि, हाइट खे 150 px थो कयांसि। ऐं कंप्यूटर लैब्स में इनखे असां टेक्स्ट अलाइन सेंटर था कयूंसि ऐं फॉन्ट साइज़ मां कयांसि हिनखे 80 px, 80 px, ठीकु आहे। ऐं वरी असां ईंदासीं पंहिंजी रो 6 ते। हाणे ॾिसो रो 6 आहे, इन में हिकिड़ी रो में 1 2 3 4 5
कॉलम आहिनि, हिकु रो में 5 कॉलम आहिनि। असां ईंदासीं क्लोज़ रो 5 खां पोइ असां वरी ईंदासीं वापसि इंटर कंदासीं। इंटर करे असां माना डिव नई ठाहियूं था। इनखे कमेंट बॉक्स में ॾियूं था ओपन रो 5 ऐं हिते असां ॾींदासीं इनखे क्लोज़ रो 5, क्लोज़ रो 5 ठीकु आहे। ऐं असां हिते ईंदासीं ओपन रो 5 ऐं क्लोज़ रो 5 खां पोइ छा आहे इन में अंदरि कॉलम आहिनि। हाणे ॾिसो न, हिन में अंदरि कॉलम कोन, असां डायरेक्ट असां लिखूं पिया वेठा, हिन में अंदरि कॉलम आहिनि। हाणे इन जी कॉलमनि जी असांखे अलॻि डिव ठाहिणी पवंदी, असां ॿी हिकिड़ी डिव ठाहींदासीं। पर उन डिव ठाहिण खां पहिरियां असां रो 5 जी डिव खे क्लास ॾींदासीं, क्लास रो 5 ठीकु आहे। वरी असां हिते ईंदासीं, हिते असां डॉट रो 5 विची डिंगी ॾेई इंटर कंदासीं ऐं विड्थ ॾींदासीं। विड्थ असां हिनखे ॾियूं था 250 px, हिनखे विड्थ असां ॾींदासीं 150 px ऐं असां हिनखे हाइट ॾींदासीं 5। हाणे असां रो 5 ते असां बीठा आहियूं। रो 5 खे असां ॾींदासीं, पर कंप्यूटर लैब थोरो वॾो थी आयो आहे। कंप्यूटर लैब रो 4 ते असां ईंदासीं। रो 4 जी थोरी साइज़ जेका आहे उहा थोरी मां हिनजी घटायां थो, 30 px कयासीं, 30 px ऐं हिते असां ईंदासीं, थोरो मां हिनखे रिफ्रेश थो कयांसि, हिते थी वियो। ऐं रो 5 कहिड़ी आहे? रो 5 असांजी रो 1 रो 2 रो 3 रो 4 ऐं रो 5 ठीकु आहे। रो 5 ऐं हाणे रो 6 ते ईंदासीं, ओपन रो 6, ओपन रो 6 ते ईंदासीं ऐं हिते क्लोज़ रो 6, क्लोज़ रो 6 ते ठीकु आहे। ऐं हिनखे प्रॉपर्टीज़ ॾियूं था ओपन रो 6, ओपन रो 6 असां ॾिनोसीं विड्थ ॾिनीसीं 1000 px, विड्थ ॾिनीसीं असां 1000 px ऐं हाइट ॾिनीसीं 250 px, 250 px ऐं बैकग्राउंड कलर असां ॾियूं था ही ठीकु आहे। त हीअ असांजो हेठि ॿियो सेक्शन ठही आयो। हाणे ॿियो सेक्शन ठही आयो रो 6 जो। रो 6 में वरी असां ईंदासीं, इन जा असां कॉलम ठाहींदासीं, कॉलम ठाहींदासीं डिव टैग नओं ठाहींदासीं। इनखे असां इन में अंदरि ॾिसो न घणा कॉलम आहिनि, 1 2 3 4 5 200 px आहे। हाणे मां फॉर एग्ज़ाम्पल इमेज ई लिखां थो, न सॉरी, हाणे डिव कहिड़ी आहे? इनखे असां ॾियूं था क्लास रो 6 कॉल 1, रो 6 कॉल 1 ठीकु आहे। कॉल 1 में इमेज 1 ठीकु आहे। ऐं मथे वरी असां हिनखे ॾींदासीं प्रॉपर्टीज़ CSS जी, डॉट रो 6 कॉल 1 ॾिनोसीं। हाणे हिनजी 200 px विड्थ थींदी ऐं हाइट थींदी 200 px, 200 px बाय 200 px, विड्थ 200 px, हाइट 200 px, बैकग्राउंड कलर ब्लू ऐं हिनखे असां चऊं था फ्लोट लेफ्ट, फ्लोट लेफ्ट कयोसीं। वरी असां ईंदासीं
अहिड़े ई तरीक़े सां जेके बि असांजूं ॿिए जेके बि असांजो आहिनि 1 2 3 4 5 6 पर हाणे हेसीं ताईं मूंखे लॻे थो अॼु वरी असांजो क्लास थोरो लेंदी थी वियो आहे। 45 मिंट थी वियो आहे। अॻिते वरी असांजो पार्ट 3 कंदासीं। देरि थी वई आहे ॾाढी, 10:43 थी विया आहिनि, 11 थी विया आहिनि। इनशा वरी असां पार्ट 3 इन जो कंदासीं त वरी इनखे थोरो असां एक्स्ट्रा सिखंदासीं। तेसीं ताईं वरी इजाज़त।